सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी जेकर ओठो असांखे वठण लाइ अचे पोइ हुनखे छा चवंदी? फिलहाल उनखे वापसि कंदुसि मीरा ऐं इहो ई चवंदोमांसि त हिन बारे में असां अञा कुझु सोचियो ई न आहे। ओठो त सम्झी वेंदो त असांखे हुन मथां भरोसो नाहे। कमाल खान भी इन दुश्मनी खां बेज़ार थी पियो आहे ऐं मां बि बेज़ार थी पियो आहियां। तव्हां बि असां मां बेज़ार थी पिया आहियो। तव्हां खणी जे ज़बान सां असांखे चई नथा सघो। रुखसार बेगम सच पुछी न, हिननि दुश्मननि मूंखे एतिरो त खफ़ा कयो आहे जो दिलि चवे थी त सॼी मिल्कियत कमाल खान जे हवाले करे ही ॻोठ हमेशह हमेशह लाइ छॾियूं हलियो वञा। कमदार तूं महिमाननि जो ख़्यालु रख ऐं समूह वारा बि शिकार करे वापसि अची वेंदा। मां रुगो गफ़ार खान वटां थी अचां थो। हाकिम खान अॼु मसइले खे हिकु तरफ़ कयूं अचो। घणी गेल थी वई आहे, या ठा या छेड़ो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।